नाज़रीन वाक़िआ आगाह कंदासीं। ठुल्बे जो नारी आसिया ख़ुसूसा ॾाढाई वारे केस में गिरफ़्तार ॿिन्ही SHOs खे अदालत में पेश कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ठुल्बे जो नारी आसिया ख़ुसूसा ॾाढाई वारे केस में गिरफ़्तार ॿिन्ही SHOs खे अदालत में पेश कयो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम किथां मुख़्तियार डूल टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। मुख़्तियार कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुलु ॿुधायां ठुल लॻ जेको आहे त नारी जेको आसिया खोसे ॾाढाई जो केस में जेको आहे गिरफ़्तार ॿ SHO जेको आहे अदालत में पेश। SHO जेको आहे त आडी 44 मोहम्मद नवाज़ गिरोही ऐं SHO आडी 52 मखसूस संजराणी खे जेको आहे कोर्ट में पेश कयो। ॿिन्ही SHO जेको आहे त हिकु ॾींहं जे रिमांड ते लाइ जेको आहे त रिमांड जे लाइ पेश कयो वियो। अदालत हिकु ॾींहं जे रिमांड ॾेई छॾियो ऐं नारी आसिया खोसे केस में गिरफ़्तार SHO जेको समेत 8 पुलिस कलाकारनि खे बि अॼु AFI हवाले कयो वेंदो। ॿिन्ही SHO और जेको आहे त हिकु ॾींहं जे रिमांड वरितो वियो आहे। जांच ऑफिसर DSP फुल गुलाम मुस्तफा अबड़ो ऐं गिरफ़्तार 8 जवाबदारनि खे बि अॼु AFI जे लारकाणे जे हवाले कयो वेंदो। जेका जांच कंदा जांच ऑफिसर अदालत हुकुम ते जेको नारी आसिया ऐं अॼु AFI जे हवाले कंदुसि जांच ऑफिसर DSP फुल गुलाम मुस्तफा। जी मुख़्तियार अहमद जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।